अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमन नबीय्यीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम। सब दिल जी मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह साईं जे पाक कलाम मां कुछ अल्फाज पढ़िया आहिनि। अल्लाह खां दुआ है समूरन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ जा मां जेके लफ्ज़ तिलावत किया, अल्लाह साईं असांखे दुनिया क़ब्र आख़िरत जे कामयाबी जो रस्तो ॿुधायो आहे। तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी उन रस्ते ते गुज़ारियूं, बिन्ही जहाननि जी इज़्ज़त, बिन्ही जहाननि जी कामयाबी नसीब थींदी। इंसान जी ज़िंदगी जी आख़िरी हद, इंसान जे हयाती जो आख़िरी स्टॉप मौत हूंदो आहे। कहिड़ो भी इंसान केॾी भी ज़िंदगी रखे, उन्ही जी ज़िंदगी बा काथे ख़त्म थींदी? आख़िरी स्टॉप मौत आहे। अल्लाह साईं असांखे जेको रस्तो ॿुधायो आहे, उन रस्ते जो नालो तव्हां ॿुधो हूंदो न बा, शरीयत। शरीयत तव्हां ॿुधी आहे, सुन्नत तव्हां ॿुधी आहे। इहे हिकिड़े रस्ते जा नाला आहिनि। अल्लाह साईं असांखे पाबंद थो करे त तव्हां इन रस्ते ते ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी तव्हांजी ख़त्म थी मौत ते, अॻिते ज़िंदगी कोन्हे। सुन्नत ऐं शरीयत वारो जेको रस्तो आहे, उहो रस्तो वरी ख़त्म थिए थो जन्नत ताईं। पूरी ज़िंदगी शरीयत ऐं सुन्नत ते गुज़ारियईं, मौत ईंदो उहो अल्लाह जो बानहू जन्नत में हलियो वेंदो। अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ जे इन अल्फाज़नि में असांखे हुकुम फरमायो आहे त तव्हांजी कामयाबी, तव्हांजी निजात, तव्हांजी इज़्ज़त बिन्ही जहाननि जी मुंहिंजे महबूब जे रस्ते में आहे। मुंहिंजे महबूब जे रस्ते ते हलो, ऐं उन रस्ते ते हलण सां तव्हां असांजी इज़्ज़त, तव्हां असांजी निजात आहे। अल्लाह जे नबी जी तालीम जेका आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
उन रस्ते ते हलण जे लाइ असांखे अक़ीदे जी तब्दीली जी तालीम ॾिनई, अखलाक बेहतर करण जी तालीम ॾिनई। उन ते थोड़ी असां नज़र कयूं। दुनिया जे अंदर ॿार नंढड़ो हूंदो आहे, उन जो अक्ल भी थोरो आहे, नंढड़ो आहे, सम्झ नंढड़ी आहे। वॾो थींदो वेंदो अक्ल सम्झ वधंदी वेंदी। हे दुनिया जो जहान भी ईअं आहे। अॼु खां 50 साल पहिरियां ॾिसो माण्हू सादा हा, 200 साल पहिरियां माण्हू सादा हा। हाणे दुनिया केॾी तरक़ी करे वई आहे। अॼु जो माण्हू चवे थो त मां खां वधीक कोई होशियार कोन्हे, वॾी तरक़ी कई अथई। पर उन दौर जो माण्हू अॼु खां सदियूं पहिरियां जन खे कपिड़े जी सिलाई न ईंदी हुई, जन खे दुनिया जी तरक्की खां तमाम पोइते असां समझूं था। ऐं अॼु असां ज़ुबान सां इहे लफ़्ज़ इस्तेमाल कंदा हूं त उहे माण्हू सादा हा। पर फ़र्क़ अॼु ऐं उन जे माण्हू में कहिड़ो आहे? अल्लाह जे नबी जी तालीम सां उन्हनि जो वास्तो हुयो। उन्हनि पैगंबर जे तालीम सां ताल्लुक़ रखियो, उन्हनि जा अक़ीदा ठीक थिया, उन्हनि जो अमल ठीक थियो, उन्हनि जो अखलाक ठीक थियो, उन्हनि जो किरदार बेहतर हुयो। अॼु जो माण्हू जेको तरक्की याफ़्ता, क़ुरान जी तालीम खां परे, नबवी तालीम खां परे, अखलाक भी किरियल, किरदार भी मोचारा, अक़ीदा भी असांजा शिरक वारा, जॾहिं उन तालीम खां परे थियासीं पोइ असां एॾा होशियार, असां दुनिया जी तरक्की ते काबिज़ थी कब्ज़ो करे दुनिया खे हलाइण वारा, पर उन अल्लाह जे रसूल जे ॾसियल रस्ते खां हटी विया हूं। अॼु सभ खां वधीक बुराई असां में, बद अक़ीदत असां में, बद अखलाकी असां में, बद किरदार असां में। सबब इहो आहे त असां इन नबवी तालीम खां परे, असां इन अल्लाह जे रसूल जे ॾसियल रस्ते ते पंहिंजी ज़िंदगी फिट नथा कयूं। क़ुरान खां ॿाहिरि, हदीस खां ॿाहिरि, उलमा खां ॿाहिरि, सुलहा खां ॿाहिरि, जॾहिं उन्हनि जी सोहबत भी नसीब नथी थिए। हाणे असांजी हालत केॾी बुछड़ी आहे, असां मुआशरे में केॾा मोचारा थी विया हूं। तव्हां असां पंहिंजे घर में क्यास कयूं। इब्तिदा शुरू थींदी आहे, नंढड़ो ॿार बा ॼमे थो, हाणे इन जी शुरूआत आहे। हाणे आस्ता आस्ता उन जो ताल्लुक़ असां इन तालीम सां रखायूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुनियाद खां वठी असांखे सबक ॾिनो। ॿार जॾहिं ॼमे, अल्लाह जे नबी फरमायो त उन्हनि जो नालो सुहिणो रखो। असां उलमा जी सोहबत, क़ुरान जी तालीम, दीन वारनि खां परे हूं। पोइ वॾनि जो हाल इहो आहे जो दीन खां परे हुजण जे करे औलाद जे मथां नालो भी अहिड़ो रखंदासीं जंहिं नाले में या त शिरक हूंदो। जे शिरक न आहे त ख़बर न आहे अलाए वाणे जो नालो आहे, अलाए मुसलमान जो, अलाए कंहिं वण जो आहे, अलाए कंहिं फ्रूट जो नालो आहे। असांखे इहा ई ख़बर न आहे। पोइ पंहिंजे मनपसंद नालो रखंदासीं, पोइ उहो शरीयत में जाइज़ हुजे या न जाइज़। इब्तिदाई ग़लत, सिंधी में जीअं पहाको आहे त बिस्मिल्लाह खां ई ग़लत। अल्लाह जे नबी फरमायो आहे त सभ खां भलो नालो उहो आहे जंहिंमें अल्लाह जो नालो हुजे। अल्लाह जा 99 सिफ़ाती नाला आहिनि, कोई न कोई नालो, या नबी साईं जे नालनि में को नालो हुजे। ऐं असांजा नाला तव्हां जे इलाइक़नि में भी हूंदा। पीर बख्श, पीर बख्श नालो ॿुधो अथव न बा? पीर बख्श, पीर सम्झो था न बा? कंहिं बख्शो, पीर बख्शो। ऐं अल्लाह बख्श, कंहिं बख्शो। हाणे हुन पीर बख्श जे नाले में ई शिरक। सदायूं मुसलमान, सदायूं नबी साईं जा उम्मती, पर हिन वक़्त अल्लाह जे रसूल जी तालीम खां परे हुजण जे करे असां ते असर इहो आहे जो अक़ीदो ई सही कोन्हे। पीर बख्श नालो ई ग़लत। अल्लाह जे नबी फरमायो असां वटि बा
रस्म रवाजन। हाणे ॿार ते नालो ग़लति पियो, 2-3 ॾींहं गुज़रदा पोइ छठी कंदासीं। असांजे इलाइक़नि में रिवाज छठी जो आहे। हाणे छठी वाणियुनि जी रस्म, सदाए मुसलमान रस्म वाणियुनि जी। इस्लाम में अकीको आहे, अकीको सुन्नत आहे। मर्द जे लाइ 2 बकरा, औरत जे लाइ 1, पर जेकॾहिं मर्द जे लाइ 1 करे तॾहिं बि जाइज़ आहे, जेतिरी ताक़त अथसि। असां नबवी तालीम खां परे हुजण जे करे आहियूं मुसलमान, दावा इस्लाम जी, सदायूं नबी जा उम्मती, पर रस्म काफ़रनि वारी। अल्लाह जे नबी फरमायो त ॿार ॻाल्हाइण सिखे, अल्लाह जा नाला सेखारियो, नबी साईं जा नाला सेखारियो, कलमो सेखारियो। असां वटि हशर छा आहे बा? ॿाहिराड़ी या शहर। शहरनि में त होटल आहिनि, होटलनि ते गाना वग़ैरह हलंदा आहिनि। ॿाहिराड़ी जा त माण्हू अञा कुझु बचियल आहिनि, पर अॼुकल्ह इहा लानत अची वई आहे हर हिक जे जेब में। तजुर्बो कयो, ॿार ॻाल्हाइण सिखे थो, अॻ में गार ॾिए थो। इहो होटल ते न रहियो, बाज़ार में न वियो, इहो त सॼो ॾींहुं घर में। त मन घर जो माहौल उनखे अहिड़ो गंदो मिलियो। अबे अम्मा जी तरबियत सही न थी। ॿार खे तरबियत अबो अम्मा तॾहिं ॾे जॾहिं पंहिंजी तरबियत सही हुजे। न असांजे घर में नमाज़, न असांजे घरनि में ज़िक्र, न असांजे मजलिसनि में ज़िक्र, न असां वटि क़ुरान जी तालीम, न असां दीन खां ॼाण रखूं, दीन खां वाक़िफ़ थियूं, असां पंहिंजे मुआशिरे खे बहितर कयूं। पोइ इब्तिदाई ग़लति, नालो बि ग़लति, वरी उनजी जेका ख़ुशी थी छठी उहा बि वाणकी रस्म। वरी ॿार ॻाल्हाइण सिखियो त अॻ में गार ॾिए थो, माना उन्हनि जे कन ते ग़लति आवाज़ पियो, उहो टैप थी वियो आहे दिलि ते। हाणे अॻिते अल्लाह जे हदीस पाक में नबी साईं फरमायो त ॿार 7 सालनि जो थिए उनखे मस्जिद ॾे वठी वञो, दड़को ॾियोसि। तरबियत आई आहे, नबी साईं जी तालीम एॾी तरबियत। वरी फरमाई त 10 सालनि जो थिए त मस्जिद ॾे वठी वञो, न हले त मोचड़ा हणोसि। अॼु वॾो ई नथो पढ़े त पोइ नंढे जी तरबियत कीअं थींदी? दीन खां परे हुजण जे करे पोइ असांजो मुआशिरो, उहो छोकिरो, उहा छोकिरी आज़ाद थी वई। उनखे दीन जी तालीम न मिली, उनखे अखलाक न सेखारियो वियो, उनखे जाइज़ ऐं नाजाइज़ जी ॼाण न मिली। हाणे वॾा थिया, हाणे अक़ीदो बि मोचारो, अखलाक बि मोचारो, किरदार बि मोचारो। अॼु जो उहो जवान पीउ खे मोचड़ा थो हणे, हाणे दाहूं कंदासीं त साईं हालात ॾाढा ख़राब थी विया आहिनि। मुआशिरो मोचारो थी वियो ऐं उन मुआशिरे खे मोचारो असां पाण कयो आहे। ज़रूरत जंहिं शइ जी ही, तूं उनजी ज़रूरत पूरी न कई आहे। हाणे ज़रूरत पूरी न कई, उन बद अखलाकी जे माहौल में रही करे उनजो अक़ीदो बि सही न थियो, अखलाक बि सही न थिया, नज़रियो बि सही न थियो। उहो छोरे खे इहा बि ख़बर न आहे त अबे अम्मा जो केतिरो हक़ आहे। अॼु उहो पुट पीउ खे दसे ऐं मोचड़ा थो हणे। हाणे दाह करण जाई त मां अर्ज़ कयुमि, अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे रस्ते जी असांखे ताकीद कई। फरमाई त तव्हांजी निजात, कामयाबी जो रस्तो मुंहिंजे महबूब जो रस्तो अथव। उन रस्ते ते हलो, दुनिया बि कामयाब त आख़िरत बि कामयाब। पर उन रस्ते खे छॾींदासीं त दुनिया बि तबाह त आख़िरत बि तबाह। उनजो सबब इहो आहे त असां दीन जी तालीम खां परे हुयूं। असां हिन क़ुरान वारनि, अल्लाह वारनि जी सोहबत खां बि परे हुयूं। मुसलमानों, जेतिरे ताईं पंहिंजे नए नस्ल खे दीन जी तालीम न सेखारींदो, न तव्हांजो अखलाक सही थींदो, न तव्हांजो किरदार सही थींदो, न तव्हांजो अक़ीदो सही थींदो, पोइ दुनिया बि तबाह त आख़िरत बि तबाह। ऐं आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि मां अर्ज़ कयां, क़ुरान शरीफ़ तमामु वॾी क़ीमती शइ आहे, पर क़ुरान शरीफ़ सां सिर्फ़ जेको यारी रखे थो न, उन यारी जे करे बि क़ुरान शरीफ़ जे सदके उनखे निजात मिली थी वई। हदीस में आहे, नबी साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो माण्हू हूंदो, अल्लाह साईं फ़ैसिलो कंदो उन जे लाइ त हे जहन्नमी आहे। सर्टिफिकेट मिली वियो जहन्नम जो, मलाइक गिरफ़्तार करे वतियूं था वञनि जहन्नम में। अल्लाह साईं मलाइकनि खे हुकुम कंदो, मलाइको
इन माण्हू खे हिते बिहारियो, मलाइक बिहारींदसि। अल्लाह साईं मलाइकनि खां पुछा कंदो, इन माण्हू खां पुछो दुनिया जी ज़िंदगी में तुंहिंजी यारी दोस्ती मुंहिंजे दोस्तनि सां हुई? अबा अल्लाह जा दोस्त कहिड़ा आहिनि? अल्लाह जा दोस्त कहिड़ा आहिनि अबा? वो जेके क़ुरान जो इल्मु पढ़ियूं वेठा आहिनि, पढ़ाइनि था, आलिम जंहिंखे चवंदा आहियूं, मौलवी जंहिंखे चवंदा आहियूं। अल्लाह से मलाइकनि खे चवंदो पुछोसि, मलाइक उन खां पुछा कंदा, उहो माण्हू चवंदो त मुंहिंजी दोस्ती मौलवियुनि सां न हुई। अल्लाह से फरमाईंदुनि भला पुछोसि, मौलवियुनि सां गॾु मानी कॾहिं खाधई? मलाइक पुछा कंदसि, उहो माण्हू चवंदो मौलवियुनि सां मानी बि कोन खाधो। अल्लाह से फरमाईंदुसि भला इहा शइ पुछोसि त तुंहिंजो अहिड़ो दोस्त हुयो जो उन्ही जी दोस्ती आलिमनि सां हुई? दोस्त जो दोस्त। मलाइक पुछा कंदा, हाणे उहो माण्हू इकरार कंदो हिकिड़ो मुंहिंजो यार हो, उन्ही जी यारी आलिमनि सां हुई। हाणे अल्लाह साईं जी रहमत खे जोश थो अचे। अल्लाह साईं मलाइकनि खे चवे थो, हाणे मुंहिंजे दोस्त जो दोस्त निकिरी पियो आहे, माफ़ कयो मांसि जन्नत में वठी। अबा ओ हिन क़ुरान जे सदके, नबी जी तालीम जे सदके अॼु सभु वाइदो कयो त असां पंहिंजे ॿचड़नि खे क़ुरान जो इल्मु पढ़ाईंदासीं ऐं तव्हां सां पाण आलिमनि जी सोहबत ऐं उन्हनि जी जमात में पूरी ज़िंदगी गुज़ारींदासीं। अल्लाह साईं तव्हां असांजे अचण वेहण ॿुधण खे मंज़ूर ऐं मक़बूल फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।